अॼु असां ठाहियूं था सिंधी बिरयानी, जेका सिंधी बिरयानी जे नाले सां मशहूरु आहे। मूंखे ख़बर आहे त असां वटि इन तरीक़े जी सिंधी बिरयानी न पचंदी आहे, मोस्टली सिंधी पुलाव ठहंदो आहे। पर जेका सिंधी बिरयानी हिकिड़ी आहे फेमस पटाटनि सां गॾु ऐं टमाटनि सां गॾु, उहा अॼु असां ठाहींदासीं सिंधी बिरयानी। ऐं मां बिल्कुलु बि वक़्तु खे ज़ाया न कंदमि, जल्दी सां कुकिंग जी तरफ़ हलंदासीं त जीअं असांजी चिकन बि ॻरी वञे। पटाटा ऐड था कयूं त असांजा पटाटा बि ॻरी वञनि ऐं इन्हनि खे ॻाइण जे लाइ रखूं था ऐं पोइ ॻाल्हियूं ॿोलियूं त असांजूं थींदियूं ई रहंदियूं। त चलो हिते मां स्टोव जेको आहे उनखे कयां थी ऑन ऐं इंग्रेडिएंट्स ॿिए मां तव्हांखे नोट थी करायां, पर मां अवल पटाटा ऐं जेका असांजी चिकन आहे उनखे रखां थी पचण जे लाइ। चलो जी, स्टोव कयोसीं ऑन ऐं हिते मां ऐड थी कयां चिकन शामिल कंदासीं ऐं इन सां गॾोगॾु इन में ऐड कंदासीं थूम ऐं अदरक जो पेस्ट। चिकन शामिल कंदासीं, थूम ऐं अदरक जो हिन में ऐड कंदासीं पेस्ट। हे अची वियो थूम ऐं अदरक जो पेस्ट, हिकिड़ो टीस्पून मिक्स थियल आहे, इहो मां हिन में शामिल थी कयां। अच्छा, इहो असां ऐड कयोसीं, गॾोगॾु मां हिन में शामिल थी कयां पटाटा। सिंधी बिरयानी में हिकु त टमाटा सुठी मिक़दार में हूंदा आहिनि ऐं ॿियो इन में हूंदा आहिनि पटाटा। सुठे मसाले सां गॾु इनखे ठाहियो वेंदो आहे। चलो मां इनखे नंढिड़ो इन करे थी कयां त जीअं जल्दी ॻरी वञनि, न त बिरयानीअ में वॾे साइज़ जा पटाटा तमामु सुठा लॻंदा आहिनि, पर फ़िलहालु असां नंढिड़ो ई कंदासीं त जीअं जेतिरे टाइम में मां इन जी कुकिंग थी कयां त इहे ॻरी बि वञनि। जेकॾहिं तमामु वॾा हूंदा त पोइ इहे ॻरंदा न। चलो, त मां इन जा थोरा वॾड़ा पीस करे छॾिया। थोरो इनखे कुकिंग जी तरफ़ हलंदासीं ऐं मां इन में ऐड कंदमि तलो कुकिंग ऑयल। जीअं असां इनखे थोरो फ्राई बि कंदा हलूं। चलो जी, तलो कुकिंग ऑयल मां इन में ऐड कयो ऐं हिन तरफ़ असांजो जेको पाणी आहे उहो बॉइल थो थिए ऐं पाणीअ में मां ऐड कंदमि लूणु। सुठे तरीक़े सां इनखे बॉइल कंदासीं। अच्छा, इन में असां ऐड कयासीं चिकन, पटाटा ऐं इन सां गॾोगॾु मां हिन में शामिल कंदमि थोरा सुर्ख़ बसर। थोरो इनखे फ्राई कंदासीं। हमदर्द जा स्पाइस मिक्स असां वटि मौजूदु आहिनि ऐं मां इन में हिकिड़ो बिरयानी जो स्पाइस मिक्स ऐड कंदमि ऐं असांजी जेका बिरयानी आहे सिंधी बिरयानी स्पेशली तमामु ज़बरदस्त तयारु थी पवंदी ऐं तमामु बैलेंस में इन्हनि जा इहे मसाला आहिनि। थोरी देरि जे लाइ मां इनखे ढक थी ॾियां ऐं तव्हांखे ॿुधाईंदी हलां त अॼु जा जेके असांजा स्पॉन्सर्स आहिनि उन में आहे तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह, जंहिंजो चवणु आहे त असांजी माइरुनि जो 70 सालनि खां वठी भरवसो आहे इन तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह ते। त तमामु ज़बरदस्त आहे, डिफरेंट पैकेजिंग में दस्तयाबु आहे ऐं इन सां गॾोगॾु असां वटि आहे हमदर्द जो रूह अफ़ज़ा, तमामु बहितरीनु शरबत आहे। ऐं जॾहिं उञ थी असांखे लॻे ऐं असां रोज़ो इफ़्तार था कयूं त तमामु तस्कीन असांखे मिली थी वञे हमदर्द जे हिन रूह अफ़ज़ा सां। 2 खां वठी 3 तव्हां ऐड कयो हिन में टमाटा। अच्छा, जेका असांजी सिंधी बिरयानी जे नाले सां फेमस आहे न, उन में टमाटा थोरा इलाही हूंदा आहिनि, थोरा पटाटा हूंदा आहिनि ऐं मसालेदार हिकिड़ी जेका बिरयानी आहे सा तयारु कई वेंदी आहे। अच्छा, 2 खां वठी 3 मां हिन में पटाटा जेके टमाटा आहिनि उन्हनि खे कट कयो आहे। हाणे इनखे खोलियूं था, थोरो थोरो चिमचो बि हलाईंदासीं। चलो, मिक्स था करे वठूं। अच्छा, जेको हाणे चिकन जो रंग आहे उहो चेंज थियणु शुरू थी वियो आहे, त हींअर मां इन में शामिल थी कयां टमाटा ऐं उन खां बाद में अची वेंदासीं असां पंहिंजे चांवरनि जी तरफ़, छो त चांवरनि जो जेको पाणी आहे उहो बॉइल थो थिए। त मां इन में ऐड कया टमाटा, थोरो इनखे कंदासीं मिक्स। पाणी असांजो बॉइल थो थिए त हिन में मां ऐड थी कयां पंहिंजा पुसायल चांवर। लूण बि हिन में शामिल कंदासीं पंहिंजे ज़ाइके जे मुताबिक़। इन में अची वेंदो लूणु।
हिकिड़ो टेबल स्पून, लूण ऐड कयोसीं। अच्छा, थोड़ा इन में शामिल कंदासीं पुदीने जा पत्ता। जॾहिं चांवर बॉइल थियनि त उहो सुठो हिकिड़ो अरोमा ईंदो आहे, मज़ेदार लॻंदा आहिनि। त कुझु थोरा ऐड था कयूं। ज़बरदस्त इन जी ख़ुशबू जेका आहे सा अचे ईंदी। हिकिड़ो ॿियो बि सिंधी बिरयानी अॼु ठहे थी रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन तव्हां ॾिसो पिया। ज़बरदस्त तव्हांजे लाइ रेसिपीज़ खणी ईंदा आहियूं ऐं उमेदु आहे त तव्हांखे सुठियूं बि लॻंदी हूंदियूं। ऐं इहो वक़्तु आहे त असांजूं जेके भेनर आहिनि से किचन में मसरूफ़ हूंदियूं आहिनि। तव्हांजे किचन में बि ईअं ई ज़बरदस्त ख़ुशबू हूंदी यकीनन। अच्छा, हे ॾंडियूं असां कंदासीं हिकिड़े पासे। बॉइल थो थिए पाणी, त हाणे मां हिन में ऐड थी कयां चांवर। अच्छा, चांवर जेके आहिनि से मां हिते पुसाए करे रखिया आहिनि। हिकिड़ो चिमचो तव्हां वठी वठो। इनमें ऐड था कयूं पंहिंजा जेके असां भुॼाए रखिया आहिनि उहे चांवर, लूण, पुदीने जा पत्ता, चांवर ऐं थोरो हीअं फैलियल तव्हांजी डिश हूंदी न त चांवरनि जे लाइ